अॼु जो टॉपिक अथव डकी भाई। डकी भाई जेको पाकिस्तान जो नंबर 1 रोस्टर चइजे, व्लागर चइजे या को चूतियो चइजे, माना घटि न चइजे, सही आहे। हर शइ में वधीक हिनखे खपे। हाणे मूंखे मक़सदु इहो आहे त मां हिनखे थोरो उर्दूअ में पादर हणी वठां तो पोइ मां हिनखे सही नमूने पादर हणां थो। हाँ, तो डकी भाई, मेरे रंडी भाई, इस साले को एक डेयर मिला था कि मेरे इतने सब्सक्राइबर हो जाएं तो मैं एक रंडी डांस करूंगा। अलाई कड़ीअ में हिकिड़ी रंडी डांस कंदो थी, ईअं भड़वी डांस या न, पर तूं पंहिंजे अफ़ाल ॾिस, तुम साले अपनी शक्ल देखो, बेवकूफ़ नंबर 1 साले डकी। वरी हिकिड़ो ॿियो हिनखे डेयर मिलियो त मेरे इतने सब्सक्राइबर हो जाएं तो मैं अपने छाती के बाल काटूंगा। हाणे तुंहिंजे छाती जा बाल तूं कटे न कटे, ये ह्यांव जा कुचा तुंहिंजा मां छा कयां, शर्म अचे ई। चो टटों के सौदागर माकी चूतरी चूतियो हिकिड़ो वाहे क्लास जो जट। असली मूंखे ॾिठो न वणंदो इहो डकी भाई भोसड़ीअ जो पहिरें नंबर जो लानती। ईअं न आहे त मूंखे को सब्सक्राइबर जी बुख आहे, पर मां तव्हांखे चूतियो न आहियां साहब, ॻाल्हि सिधी आहे। मैं आपके जैसा बेवकूफ नहीं हो। ऐसे लोग लाहौर के मुजरों में पीछे नाचते हैं, लाहौरी मुजरन में पोया नचण वारो भड़वो डकी पहिरें नंबर जो चिश्मो हणी वरी। आज तो मैं ये करूंगा, मेरी टुई देखो, मेरी ये देखो, यूं गाली दी तुम्हारे भेड़ दच उर्दू में करण में शुरू किया, आज मैंने वो किया, आज मैंने भेड़ चुदवाई। मटों के सौदागर हरामी हिकिड़ो बा पहिरें नंबर जो डकी भाई। मांखे ॾिठो न वणंदो आहे, ख़ुदा जो कसम। मां दोस्त यारनि खे बि चवंदो आहियां, यार तव्हांखे छा आहे जो तव्हां हिनखे ॿुधो था जट खे ह्यांव जा कुचा ॾिसी तव्हांखे ह्यांव शर्म नथो अचे। मां चयो ह्यांव शर्म थिएव, हया त न आहे तव्हां में, ह्यांव जो त शर्म कयो घटि में घटि। पोइ हिन में माना हिकिड़ी किनी आदत मां तक़रीबन ॾिठी आहे, माना सब्सक्राइबरनि जे लाइ कुझु बि करे सघे थो इहो शख़्स डकी भाई, सम्झी न। ऐं मूंखे इन सां नफ़रत आहे हिकिड़ी, माना वॾी मां हिन सां नफ़रत कंदो आहियां। मूंखे नफ़रती कुतो, ख़ुदा जो कसम खणी मां ॻाल्हि थो कयां, रोस्ट पंहिंजी जाइ ते रहियो। हिकु वीडियो हिन भेण जे चुड़ जी मां न ठी आहियां, ऐं मूंखे तॾहिं इहो कुते जो, पर मूंखे सम्झ में नथो अचे मां कहिड़ी बेइज़ती कयां भोसड़ीअ जी तकड़ में। हिकिड़ो जेॾी महिल ॾिसो इहा टिच टिच, इहा ई वीडियो ॾिठी मां बेहई वारी, उहा बि कटिंग में, जंहिंमें इहो छाती ईअं पेट इहो कमीनो कढी हेॾो 7 ॿारनि जे कबरनि जो पेट इहो कढी ऐं नचई पोइ इहो ईअं। वरी हिकिड़ी में चई मैं अपने छाती के बाल काटूंगा, वरी मिशन सां छाती जा वार पोला वई लामतीर केॾो आहियां हिकिड़ा ये बुझो ही अड़ो ये लिबिया है बूथा ते खुदा तो मां 7 पुश्तूं बोड़ियूं पैदा थियनी जट हिकिड़ो रंधो शादी कई अथई त हुन शादीअ वारी ज़ाल खे बि चैनल ते लादो अथई। तव्हां भला मूंखे सम्झ में ॻाल्हि थी टीवीअ मां ॿार पैदा कंदी आहियां, अधु ख़ानदान चैनल ते लादो थी आहियां, टीवी ते कुता हिकिड़ा हुआ। इनखे अवार्ड ॾिनो वञे चूतियो ऑफ द ईयर जो डकी भाई, रंडी भाई पहिरें नंबर जो उल्टी बाबा। माना हिकिड़ी ठीकु आहे तुंहिंजो प्रोफेशन आहे, तूं हिकिड़ो रोस्टर आहे, तूं हिकिड़ो माना चयो वञे त मतिलबु तूं कुझु न कुझु आहे, सम्झी न। पर माना लानत छो आहे तूं, मूंखे अलाए छो ईअं लॻंदो आहे जॾहिं बि मां तोखे ॾिसां इहे हुनर असां जहिड़े ख़ासि माण्हुनि में हूंदो थी, मां जॾहिं बि तोखे ॾिसां मूंखे तुंहिंजे निड़ ते लानती लिखियलु नज़र ईंदो आहे। तूं हाणे अलाए छो वाकई तूं हूं थिए तॾहिं त मूंखे माना अलाह ॾेखारी ॾिए थो न त भाई लानतीर थी सम्झे न। डकी भाई थोको आहे पहिरें नंबर जो जॾहिं ॾिस जंहिंमहिल ॾिस। आज मैंने ये व्लॉग बनाया, शेविंग करण थो वञे, भेण जा तीकड़ ईंदे वो भी भरींदे, आज मैंने इस कलर का टोरा निकाला है, लखुल्ला न थी बकाया ज़िंदगी में बुढ़ी में तो मरे बस मुझे टेम कड़ी मरियन सब्सक्राइबरनि जे चक्कर में। ख़बर ते छा लिखंदई डकी भाई भड़वो हिकिड़ो डकी सब्सक्राइबरी कुतो। जेॾी महिल ऐं ठीकु आहे तुंहिंजो रिकॉर्ड आहे, तुंहिंजो हिकु ॾींहं में तोखे 1 लख माण्हुनि फॉलो कयो आहे, इहे 1 लख माण्हू ॾिसण पिया चाहिनि त हे कहिड़े क़िस्म जो चूतियो आहे जंहिंखे असां ॾिसूं। चूतियो हिकिड़ो डकी भोसड़ीअ जो जेॾी महिल ॾिस त ठॻियो यूट्यूब ते बीठो आहे। वाइफ का बज़र बटन आ गया, बटन सभु दबाए या वाइफ या तुंहिंजी आहे भला। रोस्टिंग माय हस्बैंड, उहा बि घटि हिक ॿिए खां वॾा हरामी थी बा। रोस्टिंग माय हस्बैंड, रोस्टिंग माय वाइफ, वरी माउ ई कुराड़ीअ खे त घटि में घटि छॾियो, हुनखे बि मिल्क शेक पिया, मिल्क शेक टू माय मॉम। पेट्रोल महंगा, हर जाइ ते लन्नो खाधो थी यार, केॾो गुंकुरा आहे क्लास जो। टायर पंचर, टायर पंचर न छॾी वा, थोको केॾो आहे यार पहिरें नंबर जो गाड़ीअ सां चिश्मो हणी जंहिंमहिल तो आमिर लियाकत अहिड़ी नड़ी शिकिल करे पाण खे रोस्टर थो सम्झे। ठीकु आहे तूं रोस्टर आहीं, अलाह साईं तोखे ख़ुशि करे, पर मां चूतियो न आहियां यार। तव्हांखे सब्सक्राइबर न मिलनि परवाह कोन्हे का, ॼट न थींदुसि मां तव्हांखे हिकिड़ो हाय क्लास जी छाती जा वार लाहींदो वतां, हीअं कंदो वत हूअं कंदो वत। वरी केॾी महिल हेॾी बाबा इहा ईअं सिर जहिड़ी शिकिल ॼण धड़, मां त चाहियां धड़ ते ॼण सिर पई आहे, सिर खे ॾाढी निकिती आहे, सिर बुथियो आहे हिकिड़ो डकी भाई लानतीर। उर्दू में क्या है फंडा नहीं है, उर्दू की गालियां में जितनी देनी थी मैंने आपको दे दी, थोड़ा सिंधी में आपकी मैं माँ और समझिए ना एक करता हूँ। वडो माइक वगैरह रखी, आई डांस इन पब्लिक बिकॉज आई वॉन्ट सेंसोर्ड बड़वा हिकिड़ा सेंसोर्ड तो सीन ही सेंसोर्ड जट बा जेड़ी मल यार बेहया माना बेहई छो पहला ही था
ॻाल्हाए पंहिंजो कमु वठो न, ॻाल्हाए बि त सघो था। फेस कैम ऑन कंदे क्यूट फैन ने हमारा बिल पे कर दिया, पानी में गिरने वाले थे हम, लत हणाए कुते। ॻाल्हि त ॿुध, इहो डकी भाई आख़िरी वेंदे वेंदे हिकिड़ो तोखे लफ़्ज़ चई वञा, जेॾी महिल ॾिस त तुंहिंजो इहो नओं हिकिड़ो डायलॉग मशहूरु थियो आहे, मज़ेदार मज़ेदार, लन चुपियो थी आहे, लन चुपींदो आहियां अड़े, लन चटू मज़ेदार आहे, लन चू थी न मज़ेदार थी, मुंहिंजो बि थक हिकिड़ो। अहिड़ा तोखे तबियत सां टट हणिजे, कभी आई है ना सिंध, खुशबू और बदबू दोनों लगा के, चुतियो हिकिड़ो मज़ेदारी कुतो।